नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे डिगड़ी में खबर ॾींदा हलूं त सूफ़ी अल क़ादरी जमायत जे अॻुवान ऐं नवाज़ अली जसकाणी, शौकत अली जसकाणी, अब्दुल वहीद जसकाणी ऐं ॿियनि प्रेस क्लब डिगड़ी में साफ़ अॻियां एहतजाज कंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं ठठो शहर में क़त्ल थियल नौजवान नारी जे वाक़े ख़िलाफ़ दाख़िल करायल केस में असांजे सूफ़ी मुर्शिद अली दोस्त मिसण जो नालो ॾिनो वियो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। उन सां गॾु असां इहो सम्झूं था त असांजे मुर्शिद जो नालो सियासी मुखालफ़नि जे चवण ते ॾिनो वियो आहे। संदुस ख़िलाफ़ इहा हिकु इंतकामी कार्रवाई है ऐं संदुस इज़्ज़त मजरूर करण की कोशिश कई वई है, जैसा जसकाणी बिरादरी ऐं संदुस मुरीद खादमन की दिल आज़ारी थी है। असां IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो करियूं था त वाक़े जे कंहिं ईमानदार ऑफिसर खां साफ़ शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।